सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला वअसहाबिही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआन वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व क़ूलू सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारो मिट बली रजा सबई सरदार हशर वेले हिसाब में जने मोह बचीदा महदार उतलो यनवारा लख हजार पर मारू मझन हिकड़ो। सुभान अल्लाह। हम लई सलात खां बाद जलसे स्टेज जी सुआई सिंगार जी वकार उलमाए किराम वफ़ाद किराम बिलखुसूस काबिल ताज़ीम उस्ताद उलमा हज़रत क़िबला साईं अलहाज साईं मुफ्ती गुल हसन दामत बरकातुहुल आलिया इंतजामिया जलसा ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजा अवां प्यारा मुसलमान भाइरन जी खिदमत में अल्लाह वारन जी सोहबत अल्लाह वारन जी शान में एक आयत करीमा तिलावत करण जो मु शरफ हासिल कयो आ।
दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मोनाती दफ़े तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो तशरीह तफसीर अमा जी खिदमत में अर्ज़ अक़ल जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए ॿुधण खां बाद अल्लाह से असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीज़। प्रोग्राम जे मुतालिक तव्हां खे ख़बर आहे सॼे शहर में तक़रीबन इश्तिहार ऐलाननि जे ज़रिए तव्हां खे इहा ॻाल्हि इल्म में आहे त अॼोको ही प्रोग्राम अल्लाह जे कामिल वली हज़रत क़िबला साईं सखी अली असहाब रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स जे सिलसिले में अॼोकी हीअ तक़रीब आहे जेका असांजे भाउ बिरादरनि से हाफ़िज़ रजब अली साहब ॿी जेका इंतिज़ामिया संदन काबिनेट आहे उन्हनि जे ज़ेरे निगरानी अॼोको ही प्रोग्राम अॼोको ही ख़ैरात लंगर हली रहियो आहे जंहिंमें असां तव्हां सभु शरीक आहियूं दुआ कयो रब करीम अली असहाब रहमतुल्लाह अलैह जे उर्स जे शिरकत जे सदके असां खे हर महीने जो बंद नसीब फरमाए अल्लाह से असां तव्हां जी हाज़िरी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। टाइम काफ़ी थी चुको आहे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त ज़य्यिनू मजालिस बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो तुरनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेंदो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ने मोकिलियूं जेका सलात असां तव्हां जे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका। प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह ताला की ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो। कुरान पाक में जेके भी खुदा पाक खिताब फरमाया उहे बटे नमूननि जा कॾहिं रब फरमाईंदो आहे या अय्युहन्नास या अय्युहन्नास में काफिर मुनाफिक मुसलमान मोमिन भी शामिल हूंदा आहिनि। कॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो या अय्युहल काफिरून कॾहिं मुंहिंजा प्यारा मुनाफिकनि जे लाइ कॾहिं काफिरनि जे लाइ अल्लाह पाक ख़िताब फरमाईंदो आहे पर ही जेको ख़िताब आहे सो सिर्फ़ मोमिननि जे लाइ आहे जिन अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो आहे जिन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात उन्हनि मोमिननि खे इरशाद थो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारा अवां खे ईमान जी दौलत मिली आहे हाणे हिकिड़ो कम कयो ईमान जा ज़ेवर ईमान जो सींगार हथ कयो। प्यारा मुसलमान भाइरो ईमान पाण वॾी दौलत आहे। कुरान पाक में रब फरमायो आहे क़यामत वारे ॾिहाड़े जॾहिं सभई माण्हू महशर जे मैदान में उथंदा त मोमिन पंहिंजे ईमान जे सोझरे में ईमान जी रोशनी में पुल सिरात वारी पुल पार कंदा ऐं रोशनीअ में जन्नत जो रस्तो लहंदा। जेके मुनाफ़िक़ हूंदा जेके काफ़िर हूंदा उहे धिका खाईंदा थाबा खाईंदा हेॾे होॾे किरंदा। अल्लाह साईं खे अर्ज़ कंदा बारी ताला अॼु असांखे ईमान जो ज़र्रो अता फरमा अॼु असांखे ईमान अता फरमा। अल्लाह पाक फरमाईंदो ईमान हिते कोन थो मिले ईमान त दुनिया में मुंहिंजे हबीब करीम पे विरहायो मुंहिंजे महबूब ऐलान पे कया या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। ऐ इंसानो अचो
अचो मां तव्हां खे ईमान ॾियां ईमान जी अहिड़ी दौलत तव्हां खे ॾियां जो तव्हां जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा ऐं काफ़िरो ऐं मुशरिको मुनाफ़िको उन वक़्तु तव्हां केॾां विया उन वक़्तु तव्हां मुंहिंजे महबूब खां ईमान छो न वरितो जॾहिं साथियुनि पे सॾ कया तॾहिं ॿुधई कीन ॿोढ़ी पलह जाम पुलल जो तो झलियो कोन टोड़ी हाणे लाहक ॾिदोरी पई रिणनि में रिहियूं करी जॾहिं मुंहिंजे महबूब ऐलान कयो हो मुंहिंजे हबीब करीम जे दरबार में आशिक़नि झोल झलिया सुनो सिद्दीक़ अकबर सुनो फारूक आज़म सुनो उस्मान गनी सुनो हैदर करार जॾहिं इहे मुंहिंजा बाना महबूब करीम जी बारगाह में झोलियूं झलियो बीठा आशिक़ मुंहिंजे महबूब खां नूर ईमान जी ख़ैरात वठी रहिया उन ॾिहाड़े झोलियूं झलियो ऐं अर्ज़ कयो मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का नूर दिल दोना तेरा दे डाल सदका नूर का दे डाल सदका नूर का उन ॾिहाड़े झोलियूं झलियो उन ॾिहाड़े उन वक़्तु मुंहिंजे महबूब खां नूर घुरो मुंहिंजे महबूब खां ईमान घुरो अॼु ज़मीनो आसमान सोन जा भरे आणींदो तब तव्हां खे ईमान जी रोशनी कान मिलंदी प्यारा मुस्लमान भाइरो त ईमान वॾी दौलत मोमिन जॾहिं गुज़ारे वेंदो हर क़बर वारे खे हर क़बर में मदीने जा साईं न ईंदा ॿियनि खे रोज़े मुबारक खां दरी खोलाई वेंदी विच वारो रस्तो हमवार कयो वेंदो उतां खां दीदार कराए मलाइका पुछंदा त हिन हस्ती जे बारे में दुनिया में छा कीदो रखंदो है पर मोमिन जॾहिं गुज़ारे वेंदो त मोमिन जी क़बर में मदीने जा साईं जल्व अफरोज़ थी हे जॾहिं असां जान छॾींदासीं या जेके छॾे रहिया ॾिसो उन्हनि खे गुस्ल करायो वेंदो नओं लिबास पारायो वेंदो ख़ुशबू लॻाई वेंदी मुंहिंजा प्यारा सभई माण्हू हुनखे कुले कांधी करे क़बर हवाले कंदा आहिनि ज़ाहिर त ईअं मिटी जे हवाले थींदो क़बर में वेंदो छाजो नओं लिबास छाजूं ख़ुशबू हे छाजा गुस्ल मिटी में वेंदो मिटी जे हवाले थींदो मुंहिंजा प्यारा दोस्तो पर न इहो इशारो आहे रब जे तरफ़ां मोमिन जॾहिं क़बर ॾे अचे त गुस्ल कजां नओं लिबास पाइजां ख़ुशबू लॻाए अचजां यानी घोट बणिजी क़बर में अचजां जो तोसां ॿिन्ही जहाननि जो घोट भाकुर पाईंदो दर्द मां दाहूं कयम दोस्त दर्जे आस पास दर्द मां दाहूं कयम दोस्त दर्जे आस पास जे जियर जानब ना मिली अचजां क़बर जे आस पास ही जनाज़ो दफन दिल रुबा पंहिंजे दर अॻियां ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आस पास ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आस पास प्यारा मुसलमान भाइरो मोमिन जे वक़्त में क़बर जे हवाले थींदो आहे जंहिं वक़्त में
लहद में मोमिन खिलाईंदान उन वक्त मोमिन जी पुकार होंदी आ उते अच जा मिठा मदनी जिते पैजा छॾे वींदा उते अच जा मिठा मदनी जिते पैजा छॾे वींदा मिटन जा मन ॾेई मूं ते मिटन जा मन ॾेई मूं ते गमन में हू कॾे वींदा उते अच जा मिठा मदनी जिते पैजा छॾे वींदा त मोमिन जी क़ब्र में मदीने जा साईं जलवा फरोसी मोमिन सां मिलंदा अल्लाह सीनो फरमाए मोमिन तुझो वॾो शान अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम मोमिन तू खुश नसीब ईमान जे सदके तोखे वो मकाम मिली वियो आहे जो मुंहिंजो महबूब तोसां साह खां वधीक वेझड़ो आहे गॾा ऐं मुंहिंजे महबूब जूं अज़वाजे मुतहरात तो मोमिन जूं माहरुवन जॾहिं मुंहिंजे महबूब जूं अज़वाजे मुतहरात माहरुवन त तुंहिंजो मुंहिंजो महबूब रूहानी बाबो आहे हे तुंहिंजो शान आहे हे तुंहिंजो मक़ाम आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो रब तो फरमाए मोमिन तोखे ईमान मिलियो आहे हाणे हिकिड़ो कमु कर कहिड़ो इत्तक़ुल्लाह मां रब खां ॾिज मुंहिंजो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में धार ज़ाहिर ॻाल्हि ईमान जा सीकार हिक अमल कहिड़ा निमाज़ रोज़ो हज ज़कात ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿियनि अमलनि इहे सभु तॾहिं थींदा जॾहिं ख़ुदा खां ॾिजंदासीं अल्लाह पाक जो ख़ौफ़ दिलनि में धारींदासीं तॾहिं ज़ुल्म खां बाज़ ईंदासीं चोरी चकारी खां बाज़ ईंदासीं मुंहिंजा प्यारा हराम खाइण खां तॾहिं बाज़ ईंदासीं जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में हूंदो तॾहिं मुंहिंजा प्यारा इहे जेके अमलनि उहे कंदासीं ख़ुदा जो ख़ौफ़ जेकॾहिं निकिरी वियो त क़यामत विसरी वेंदी क़ब्र विसरी वेंदी मौत विसरी वेंदो इहे हर ॻाल्हियूं विसरी वेंदियूं अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो त हमा वक़्तु मोमिन चवंदो फ़ख़्र नाज़ एॾो बुलबुल करण कार नाहे ही वण गुलाबी कैसा वफ़ादार नाहे ही वण गुलाबी कैसा वफ़ादार नाहे हमेशा बागन में बहारूं न जो तिले पई जनी ते सितारूं न जो चमन बेबकाते को इतबार नाहे ही वण गुलाबी कैसा वफादार नाहे खुदा जो ख़ौफ़ हूंदो तॾहिं नेक अमल कंदासीं महशर जे मैदान खां ॾिसंदासीं क़ब्र खां ॾिसंदासीं मुंहिंजा प्यारा तयारी कंदासीं पर जे ख़ौफ़ हलियो त मुंहिंजा प्यारा इंसान गाफ़िल थी वेंदो असांजे मुल्क अज़ीज़ जो खुदा वारो गुज़रियो आहे हज़रत ख्वाजा ग़ुलाम फरीद कोट मिठन वारो रहमतुल्लाह अलैह अज भी मदीने जे साईं जे दरबार में जेका रूहानी महफ़िल लगंदी आहे ऐवान वलियुनि जो लगंदो आहे उन में जॾहिं ख्वाजा ग़ुलाम फरीद कोट मिठन वारो ईंदो आहे त मदीने जा साईं फरमाईंदा आहिनि त सुल्तानुल आशिकीन आयो आहे आशिक़ जो बादशाह आयो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो खुदा जो ख़ौफ़ ॾिसो तक़वा ॾिसो पाण फरमाईंदा जॾा खां मां होश संभालियो वींदे घड़ीअ हिक नमाज़ बि बग़ैर जमात जे मुखां कान वई बा जमात ऐं हर नमाज़ तकबीर ऊला हिकिड़ो दफ़ो साईं सफ़र में हा सांझी जी नमाज़ जो टाइम थियो आहे
वखूं वधायूं को गोठ नजर अचे को माण्हू नजर अचे त गॾिजी जमात सां निमाज़ पढ़ां पर हिकिड़ो गोठ नजर आयो पर उहो गोठ सॼो ख़ैर मुस्लमाननि जो हिकिड़ो बि मुस्लमान घर उते कोन हो साईं इंतज़ार कयो आज़ान अचे बांग अचे त मां मस्जिद ॾे लड़ी वञां मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो छा बि बांग कान आई गोठ सॼो ख़ैर मुस्लमाननि जो हो हाणे साईं जो भला निमाज़ मां अकेले पढ़ा पान अकेले नमाज पढ़ी सलाम भराए उन जुदाई फिराक में रोन लगा त अज पहिरीं नमाज जेका मां बग़ैर जमात जे पढ़ी आहे एतिरो रुना जो पहिरान मुबारक भिजी पियो आहे जेके धराड़ मोटिया हा बकरियूं चारे गऊं चारे मेहूं चारे मोटिया हा ॾिठाऊं असांजे ॻोठ जे ॿाहिरां रस्ते ते हिकिड़ो कुड़ाड़ो आहे रोई रहियो आहे वेझा आया पुछा कयूं ओ दादा ओ चाचा ओ मामा हे ख़बर तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे छा परेशानी आहे तकलीफ़ बीमारी आहे तोखे डॉक्टर ॾे वठी हलूं ॾोकड़ पैसा न आहिनि त असां चंदो कराए ॻोठां तोखे ॾोकड़ वठी ॾियूं बुख लॻी आहे त मानी पचराए अचूं जे तरसणो आहे त तुंहिंजे लाइ इंतज़ाम कयूं मगर ख़्वाजा ग़ुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह उन्हनि ॾे का बि तवजह कान कई पाण मुसलसल रोईंदा रहिया उहे धनार ॻोठ में विया पंहिंजा जेके वॾा हा उन्हनि खे चयाऊं त ॻोठ जे ॿाहिरि हिकिड़ो कुड़ाड़ो आहे पोड़ो आहे रोए वेठो असांखे पंहिंजे दिलि जो हाल कोन थो ॿुधाए दिलि जो राज नथो ॾे अवां वॾा गॾिजी हलो मन अवां सां ॻाल्हाए मन दिलि जी ॻाल्हि अवां खे ॿुधाए वॾा नंढा सभई गॾिजी ख़्वाजा ग़ुलाम फरीद वटि ॿाहिरि आया अर्ज़ करण लॻा साईं ओ पोड़ा ओ चाचा असांजे ॻोठ जी बदनामी आहे तोसां को विढ़ो आहे त ॿुधा तोखे तकलीफ़ आहे त ॿुधा तोखे बुख लॻी आहे ॿुधा हुकुम कर कहिड़ी बि तकलीफ़ आहे असां सॼे ॻोठ वारा तोसां गॾु आहियूं तॾहिं ग़ुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह उन्हनि ॾे निहारे पाण फरमायूं जिन दिल विच इश्क समाना हे रोना कमियूं ना जिन्ना दिला विच इश्क समाना ए रोना कमियूं ना मिलदे रोंदे विछड़दे रोंदे रोंदे टुरदे फरमायूं ये ॿुधाइण वारी बीमारी न आहे ये पेट जो सूर न आहे जो ॿुधायां तप बुखार न आहे जो मां तव्हांखे ॿुधायां बुख उन जो मसइलो न आहे जो मां तव्हांखे ॿुधायां कंहिंजो हाल सुनावां दिल दा कोई महरम राज नहीं मिलदा कंहिंजो हाल राज नहीं मिलदा हाल ॿुधाए छा कयो मूंखे अहिड़ी तकलीफ़ आहे मूंखे अहिड़ो आज़ार आहे जंहिंजी दवा तव्हां वटि कान्हे का जंहिंजो इलाज तव्हां वटि कोन्हे को सभई वॾड़ा चवण लॻा ऐ दादा ऐ चाचा ॿुधाइण ॾुख सूर तुंहिंजो कमु आहे साथ ॾियण असां ॻोठ वारनि जो कमु आहे सल्लल्लाहु अलैहि ख्वाजा ग़ुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह फरमायो वाइदो कयो था मुझे दुख में शरीक थींदो हाउ साईं फरमायो मां मुसलमान आहियां जदा खां मां होश संभालियो आहे हिकिड़ी नमाज़ बि जमात जे बग़ैर मूं कान पढ़ी आहे हां आशिक़ जो किरियो असांजे ठंडे जो बादशाह गुज़रियो आहे हज़रत निज़ामुद्दीन समू हज़रत शाह मुराद शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद हो ठट्टे जो बादशाह हो उन वक्त बादशाह हो जॾहिं ठट्टो दारुल इस्लाम सॼो वेंदो
बाबुल इस्लाम के नाले से दरवाजो मशहूर हो ठट्टे शहर जो तकरीबन 1450 मस्जिद ठट्टे शहर में 750 मदरसा ठट्टे जे शहर में 1.25 लाख वरी मौजूद है ओ उन टे हीर जिते शाही मस्जिद बनला सौख बाई इन्हीं जे पासे में मंडी लगदी ही हीरा मंडी आलमी हीरा मंडी मुझा प्यारा पासे में दरिया के तल हुयो उते व्यापारी ईंदा हा सामान ईंदा हा मानू बीठा न दरिया जे कंधीअ ते ॾिसन त हिकड़ो लाश पाणीअ मां लुढ़ंदो अचे वेझो लाश आयो कजो किनारे रखियो त हिक पट्टी ही काठी कोन कफन में ते लगल उन जे मथा लिखियो त मूं ॿुधो आ त ठटे में 1.25 लाख वलिंदो रहे थो आज़माइश जे लाइ आयो आहियो जनाज़े जी नमाज़ पढ़ाइण वारा खोड़ हा ठटे में आयो आहियो हिननि शर्तनि सां को जवान आहे त मूं परदेसी जी नमाज़ जनाज़ा पढ़ाए उन जी शर्त लिखियल आहे कहिड़ा हिक नंबर शर्त कॾहिं बि बग़ैर वज़ूअ जे उन आसमान ॾे न निहारियो हुजे मुंहिंजा प्यारा ॿियो शर्त हो त कॾहिं बि हुन जी तकबीर ऊला क़ज़ा न थी हुजे टियों शर्त हो त हुन जी कॾहिं तहज्जुद जी नमाज़ क़ज़ा न थी हुजे चौथों शर्त हो हुन जी कॾहिं विची जी नमाज़ ते पहिरीं वारी नमाज़ जी सुन्नत क़ज़ा न थी हुजे पंजों शर्त हो जेको तमामु ॾुखियो हो त कॾहिं बि हलंदे फिरंदे गैर औरत ते ग़लत नज़र न पई हुजे इत्तफ़ाक़िया पई हुजे पर ग़लत नज़र न हुजे ठटे में 1.25 लाख वजन में को एड़ो जवान आए त मुझे नमाज़ जनाज़ा पढ़ाए ही टाइम थियो ऐलान पे हलिया त परदेसी आयो आ पाण के हिते खणाए आयो आ हेड़े शख्स वारो जवान आ त निकरी अचे हिने मुसाफिर जी नमाज़ जनाज़ा पढ़ाए शाम जो टाइम थी रहियो हो सवाल जे वेझो टाइम हो आसमान त निकता के में बशर हा के में टे हा के में बन हा के में हिक न हो मुझा प्यारा दोस्तो शाम वारो टाइम आ हिकड़ो बुजुर्ग आयो वो निकतो लेकिन उनके चेहरे ते निकाब चलुयो निकरी आयो ऐलान कयाई सिफू सिद्धू कयो अल्हम्दुलिल्लाह फकीर जा सभई शर्त में मौजूद आहिन नमाज जनाजा पढ़ायूं बाद में खबर पई त हे ठटे जो बादशाह हजरत निजामुद्दीन सम्मू रहमतुल्लाह अलैहि बादशाह थी करे ये सभई ॾुखिया शर्तनि में मौजूद इन आजकल कमायो कयो तने बिजाइजा फरमायो तो सारी रात सुबहान के अदा जागी जन याद कयो उन जी अब्दुल लतीफ ते मिट्टी लधो आमान हरे किरोड़े प्याकल सलाम अचो आतन दिल जे कदे जो हजरत अली असहाबा मुझा प्यारा साईं जा मिट माइट मौजूद न आहिनि सजू गुज़री वयूं आहिनि मगर रब जो वाइदो आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम मुझा बाना तव्हां मूंखे यादि कयो दुनिया में तव्हां मुंहिंजी ॿोली ॿोलियो मुंहिंजो ज़िक्र कयो मुंहिंजो फ़िक्र कयो तव्हां मूंखे सारायो पोइ तव्हां गुज़ारे वेंदो तव्हां दुनिया छॾे वेंदो क़यामत ताईं पोइ मुंहिंजो कमा जो अव्हां जे ज़िक्र खे हमेशा कायम रखंदुसि अवांजा नाला अवांजा दरबार रोज़ रखंदुसि यकीन कयो असां लाहौर वियासीं लाहौर में मुंहिंजा प्यारा वॾा वॾा अणबक बादशाह सुधा पिया आहिनि वॾा वॾा वज़ीर वॾेरा चौधरी सरदार रंजू मज़ारून पर उन्हनि ते असां राति जो ऊंधाई ॾिठी सोचरो ॾिठोसीं त अल्लाह वारनि जे दरबार में ॾिठोसीं दाता साईं जे दरबार ते ॾिठोसीं हीअ उन्हनि मर्दनि जी कमाई आहे जिन हिन ज़िंदगी में अल्लाह खे यादि कयो रब करीब खे याद कयो मुझा प्यारा दोस्तों रब तो फरमा हां तवा क़यामत ताईं मिठी नित सुनो अवां जे नाले खे अवां जे ज़िक्र खे बुलंद करण वाला रब करीम सल्लल्लाहु अलैहि या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि
तो प्यारा मुसलमान भाइयों हजरत ख्वाजा गुलाम फरीद जवाब फरमायूं मां मुसलमान आहियां कॾहिं मुंहिंजी नमाज़ जमात खां बग़ैर कान वई आहे अॼु पहिरीं नमाज़ सांझी वारी बग़ैर जमात जे मां अकेले पढ़ी आहे ऐं ॻोठाणो जेकॾहिं मुंहिंजी दिलि ख़ुशि करणु चाहियो था मुंहिंजी दुआ वठणु चाहियो था त कलमो न पढ़ो इस्लाम में भली दाख़िल न थियो अव्हांजी मर्ज़ी आहे मूंखे ख़ुशि करणु चाहियो था त सिर्फ़ पोयां सफ़ ॿधी बीहो ये खामोशी बिचा जो बाऊं बदी पढ़ो कुछ न बीठा रहो आऊं नमाज़ वरी तो पढ़ाया वो मुझे दिल खे तसल्ली थींदी त हीअ बि मूं जमात सां सड़िया मुझो रोण बंद थी वेंदो मुझा प्यारा दोस्तो उहे ॻोठाणा पाण में सलाह करण लॻा त यार पंहिंजो छा नुक़सान थींदो कलमो बि कोन थो पढ़ाए पाण खे ॿियो कुझु नथो थिए सिर्फ़ बाऊं ॿधी पियो मां सम्झां त मां जमात सां नमाज़ पढ़ी रहियो आहियां कुरारो ख़ुशि थी वेंदो मुसाफ़िर ख़ुशि थींदो दुआ ॾींदो सभई पोयां बीहूं था सभु सिफ़ूं ॿधी बीठा प्यारा मुसलमान भाइरो जंहिं वक़्त में हज़रत सैयद ख्वाजा गुलाम फरीद आज़ान पंहिंजो नमाज़ जे लाइ तकबीर ते अल्लाहु अकबर जंहिं वक़्त में तकबीर ते आऊं मुंहिंजा प्यारा नमाज़ पढ़ी ख़त्म कयाऊं हिन पासे सलाम मरायो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह दिल में इरादो कयूं मौला हिन खे सिफ़ूं मुंहुं बदिरायूं बाहूं मुंहुं बदिरायूं आहिनि ऐं मौला हिननि जा रुख काबे ॾे मुंहुं कया आहिनि हाणे हिदायत जो मालिक तूं आहीं मुंहिंजा मौला हिननि जे दिलनि जा रुख पंहिंजे तरफ़ फेरण तो रब करीम जो कमु आहे इल्हाम जो ख्वाजा साहब ॿियो सलाम वराइण तुंहिंजो कमु आहे हिननि जे दिलनि खे फेराइण मां रब करीम जो कमु आहे ॿियो सलाम वरायो पोयां आवाज़ आयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह के घुरन था शान फकीरी के घुरन था मन अमीरी पर मूंखे दात खपे तुझे ज़िक्र जी लोली ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह ला इलाहा किनखे दुनिया तोई फकीरी पर मूंखे दाता बनायो पंहिंजे दर जी गोली ला इलाहा इल्लल्लाह ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह वाले जी निगाह अल्लाह वाले जी सोबत जे सदके सॼो ॻोठ गैर मुसलमाननि जो हो सभई मुसलमान थी विया वॾा नंढा औरतूं मर्द सभु मुसलमान थी विया जवान जी कमाई हे मुंहिंजा प्यारा ख़ुदा जो ख़ौफ हो तॾहिं इन मंज़िल ते पहुता मुझे तकड़ हुई गुजरांवाला में फैसलाबाद जे रस्ते खां वियासीं मुल्तान खां अॻिते
हिकिड़ो कुबो नज़र आयो कुंबद असां मालूम कयो त हे कुबो कंहिंजो आहे पीर अब्दुल हकीम धोबी जो कुबो आहे भला हिन जे तार करायो बुजुर्ग जो चौंसी ही रावी दरिया जे कंधीअ ते कपड़ा धोईंदो अल्लाह जो जिक्र कंदो हो पर अहिड़ी मोहब्बत सां जिक्र जो वहंदल पानी भीरंदो हो वही ॿियल वरी वापस त फ़कीर जी मुरली ॿुधी वञो फ़कीर जे ज़िक्र जी लोली ॿुधी वञो ज़िक्र कंदो हो अल्लाह 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 पीगड़े में पार बोले अल्लाह अल्लाह पीगड़े में पार बोले अल्लाह अल्लाह चीगड़े में नार बोले अल्लाह अल्लाह चीगड़े में पार बोले अल्लाह अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों हजरत अब्दुल हकीम धोबी रहमतुल्लाह अलैह रावी दरिया के किनारे कपड़ा धोईंदो खुदा जो जिक्र कंदो आर राउंडर बुजुर्ग हुयो धोबी को कंबी कंदो खट्टीअ को कंबी कंदो कपड़ा रंगी धोबी हो कपड़ा धोई धोबी हो माण्हुनि खे ख़बर कान हुई उन्हनि सम्झो ज़ाहिर जो धोबी आहे पर मुंहिंजा प्यारा दोस्तो न साईं हज़रत अब्दुल हकीम धोबी रहमतुल्लाह अलैह जीअं ज़ाहिर कपड़ा धोईंदो हो ईअं माण्हुनि जा अंतर भी पंहिंजे नज़र सां धोईंदो हुयो साईं वरी हिकिड़ी पोड़ी माई आई गैर मुसलमान मुसलमान कान ही रवा खणी आई चादरूं खणी आई केवला साईं परी असांजे ॻोठ में शादी आहे हे मुझे धीर धीर रिंदार रमान के भेनु रिंदार के सरदर सहेल रिंदार हिनन के कलर करे रे पर मुख्तलिफ कलरन हिकड़े के नीरो देखे साओ देखे कारो के कारे कलर दा के हेले कलर वाला के साए कलर वाला के नीरे कलर वाला ये माई हड़ो तो बधी आई साईं फरमायो माई हड़ो रखी वन पर ये अची है रवा खणी वन जा ए चादरों खणी वन जा मुझा प्यारा दोस्तों जने दे माई साहबा आई साईं के अर्ज कई सुनो मुंजा रवा थे अज शादिया शाम जो दिन ईंदी साईं दिल के हथ रखी फरमायो माई अफसोस हलत हुई बधी पिया मुखे गाली विसरी वई मुखे ज़हन ता गाल नहीं गई माई साहबा कावड़ कई साईं बुजुर्ग हजरत अब्दुल हकीम रहमतुल्लाह अलैह फरमायो माई कावड़ न कर देर काने लगदी हाने हाने तोखे रवा रंगे थोड़ा माई चवण लगी साईं हर कपड़े जे ला पानी गरम थींदो उन में कलर मिलंदो पोइ उन में तव्हां रहो विझंदा सुकाईंदा वॾो टाइम लॻंदो साईं फरमायो न न माई घड़ीअ में तोखे रवा तयार करे थो ॾियां पाण हिकिड़े टप में पानी भरे आया छाजो पानी गरम छाजूं मुंहिंजा रंग जूं पुड़ियूं उन सादे पाणीअ में उहे माईअ जा सभई रवा विझी चादरूं विझी हेतिरी डंडी खणी आया उन्हनि डंडियुनि सां हाणे रवा हलाइनि था ऐं हिलाए पाण फरमाइनि था अल्लाह 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 ला इलाहा जी रात लगी वई आवाज अचे पियो इल्लल्लाह ला इलाहा जी रात लगी वई आवाज अचे पियो इल्लल्लाह आवाज अचे पियो इल्लल्लाह सांझ सवेरे सल्ले अला ला इलाहा जी रात लगी वई आवाज अचे पियो इल्लल्लाह अचानक
मर्दानी कैफियत में अची साईं हिकड़ी चादर मथे खई उनखे मुंहिंजा प्यारा कारो कलर जड़ियो माई जे हवाले कयो माई वठो संभाल रो माई जी फरमाए त मां हथ डोला तो फिकल कोन हो पुछल कोन हो सुको सुकी चादर ही सुको रहो मुझे हथन में आयो मां हैरान थी वस बुजुर्ग ॿियो रहो कजो ॿी चादर कढी तो उनखे ॻाढ़ो कलर चढ़ंदो वयो कंहिंखे नीरो कलर चढ़ंदो वयो कंहिंखे हैडो कलर चढ़ंदो वयो मिंटन में बुजुर्ग सभई रवा कलर करे मुझे हवाले कया मां बुजुर्ग में वेठी निहारिया अर्ज़ कई मुंहिंजा साईं तेस ताईं कान वेंदुसि शादी निकिरी वञे त निकिरी वञे चादरुनि वारो कलर मूंखे बि अता फरमायो से ख्वाजा साहब फरमायो माई साहबा हे असा जो कलर ना है हे खुदा के जिक्र जो कलर ला इलाहा इल्लल्लाह जो कलर अल्लाह हू जो कलर फरमायो सही मुखे अता फरमायो मुझा प्यारा दोस्तों शाह साहब तो फरमाता इलाही तो आशिकन दी खलकी अहली जात के भी हन बातन ते के जागन सारी रात वो फिर फुटे फिर भात वनी में लोग मोहम्मद से फरमाए तो वे वही वतल कलम जनी जे हथ में अंग मटाए अगिया वरी वारे प्याल खन पनू सो पाड़ी जही में मिलन मोहम्मद जो पिताई साहब एतरे कदर फरमायो त कुतो थी गुजार वनी दर दोस्त जे कद वठीन तब कुछ यकीन की पर कुचाणी पार पुसबू वेदा शिकार मन वठी नियन पान से फरमायो माई हे कलर खुदा जे जिक्र जो आ कलबे जो आ तू भी खुदा जो जिक्र कर कलबो पर तो तोके कलर लगंदो तोके त लगंदो पर हजारों लखन के कलर लग सुभान अल्लाह ये असां हर जगह ते सुभान अल्लाह पर पंहिंजे हिन इलाइके में अल्हम्दुलिल्लाह से पीर मिठा साईं रहमतुल्लाह जो नालो रोशन सुभान अल्लाह सोने मुर्शिद करीम कंबर वाले साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह मशहूर वाले साईं जो जिक्र सुभान अल्लाह मुझो कश्मीर प्रोग्राम कश्मीर आजाद कश्मीर कोटली में उते दरबार पीर फतहुल्लाह शतारी नक्शबंदी सिलसिले जा बुजुर्ग हैं पीर हाफिज मोहम्मद हाफिज नक्शबंदी जे पंहिंजे खर्च ते 750 मस्जिद ठारायो मुके किताब नहीं जीनतुल मसाजिद जो तकरीबन हेतरो किताब है जंहिंमें सब मस्जिदन जो तस्वीरुन जेके साईं वारन ठारायो ॿाहिरि मुल्कनि में हिते हुते मुंहिंजा प्यारा उन्हनि बि साईं पीर मिठे साईं जे दरगाह जो पुछो कश्मीर वाले से बला उते तव्हां जो वञो थियो आहे भला साईं कंबर वारे सां तव्हां मिलिया आहियो मशहूर वारा हे नाला उन्हनि बुजुर्गनि साईं वारनि खे ॾिठो ई न आहे हिते आया न आहिनि पर इन्हनि ख़ुदा कयो अल्लाह अल्लाह कयो माण्हुनि खे ज़िक्र करायो ख़ुदा इन्हनि जे नालनि ज़िक्र खे सॼी दुनिया में रोशन सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़ुदा जे ज़िक्र जी बरकत आहे ख़ुदा जी याद जी कमाल आहे मुंहिंजा प्यारा तन तस्बीह मन मणियूं दिल तंबूरो जन तंजू से कल वजू वहद सर वजन वहदहु ला शरीक इहो राग रगन सुता मरसुन निंद इबादत जन जी हज़रत साईं अब्दुल हकीम रहमतुल्लाह अलैह फरमायो माई इहो वनी जिक्र पचा सुल्तान बाहू तो फरमाए अल्फुल्ला चंबे दी बूटी मन मेरे विच मुर्शिद ला बातिदा पानी मिलिया हर लगे हर जा अंदर बूटी
मुश्क मचाया दर बूटी मुश्क मचाया जा फलन ते आई हूँ कामिल मुर्शिद जीवे हजरत बाहू जय बूटी लाई हूँ पर फरमायूं तस्बीह फिरी पर कल्ब न फिरिया तस्बीह जा दाना त फिरिया पर जॾहिं ही दाणो फिरे अंदर वारो दाणो फिरे दिल फिरे साईं सुल्तान बाहू तो फरमाया तॾहिं कम थींदो पर इहा दिल तस्बीह सां कोन फिरंदी के कामिल वलीअ जी निगाह करम सुभान अल्लाह ही चरखो तॾहिं हलंदो जॾहिं कंहिं कामिल जी नज़र पवे मुंहिंजा प्यारा दोस्तो असां वटि कराची जिते आऊं रहां थो एयरपोर्ट उते मूं ॾिठो त घणा अरबन खे ॾिठुमि आम माण्हुनि खे ॾिठुमि हेॾा सिगरेट बि हले पियो हेॾा तस्बीह फिरे तस्बीह सुल्तान बाहू तो फरमाए त न तस्बीह फिरी पर कल्ब न फिरिया ते कीलना तस्बीह फड़के इल्म तो पढ़िया पर अदब न सीखिया इल्म तो पढ़िया पर अदब न सीखिया ते कीलना इल्म पढ़ के चिल्ले कठे पर कुछ ना खटे चिल्ले चिल्लन जा बनस्बत हिकड़ा खुदा वारा चिल्ला कर रहंदा पर हे जेके अजकल चिल्ला पे हाल 40 दिन जेला 10 दिन जेला 100 दिन जेला ये चिल्ला सही सुल्तान बाहू तो फरमाया त चिल्ले कठे पर कुछ ना खटे ते कीलना चिल्ले कठ के छाग बिना जुद जमदा नहीं बाहू तोड़ी लाल हो बने कड़ कड़ के सुल्तान बाहू साईं रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त ईमान सॼो खीर आहे सुभान अल्लाह हाणे इन मां ॾही तॾहिं बनबी मखण तॾहिं निकिरंदो लस्सी तॾहिं ठहंदी जॾहिं इन में लस्सीअ जो ज़रो सुभान अल्लाह असां लार में त खटो चवंदा आहियूं तव्हां लाइ खीर में थोरो बनाइण जे लाइ ॾही बनाइण जे लाइ लस्सी दाख़िल थींदी आहे पोइ मुंहिंजा प्यारा उन मां मखण निकिरंदो आहे साईं तो फरमाए त ईमान खीर आहे इन में वलियत जी निगाह करम वलियत जो फैज़ शामिल कर त पोइ ॾिस त मखण निकिरे थो नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारा हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाइरो ख्वाजा अब्दुल हकीम रहमतुल्लाह अलैह फरमायो माई साबा हाणे कलमो शुरू करे छॾ तोखे बि रंग लॻंदो जेको ॿुधंदो ॾिसंदो उनखे बि रंग लॻंदो माई हड़ोटो ॿधी मथे ते रखियो आहे शाम जो टाइम आहे कोठ अचे पई राति शादी आहे दिन अचण वारी आहे पर पाण पढ़ंदी अचे पई ला इलाहा
मुझा प्यारा न्याणियूं निकिरी आयूं भेनरूं निकिरी आयूं सरचूं सहेलियूं निकिरी आयूं अम्मा रवा आंदा ॿाहिरि निकिरी आयूं पर जे वक़्त में अम्मा जे ज़ुबान जो ज़िक्र ॿुधाऊं कलमे जी लोली ॿुधाऊं त उन्हनि खे रवा विसरी विया चादरूं विसरी वयूं शादी जी ख़ुशी विसरी वई सभई पियूं चवनि ला इलाहा इल्लल्लाह ला घोट घोड़े ते आ जॾहिं घोट जी निगाह हिननि जे मथां पई उनखे बि कलर लॻो उनखे बि रंग चढ़ियो घोड़े ते लथो ई कोल इश्क सवार थियो पाण उते पियो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजो ॻोठ मुसलमान थियो पर जेका जंग आई हुई उहे बि जणे बचे मुसलमान थी विया मुझा प्यारा दोस्तों अल्लाह मारन खौफ खुदा अल्लाह से फरमाए इत्तकुल्लाह मोमिन जे कॾहिं तूं चाहीं थो त ईमान जा ज़ेवर मिलनि ॿिन्ही जान जी कामयाबी मिली त कलमे सां गॾु मुंहिंजो डपु मुंहिंजो ख़ौफ़ दिल में रख त तो वटि निमाज़ अचे तो वटि रोज़ो अचे तो वटि ज़कात हज अचे तो वटि सच अचे तो वटि मोहब्बत अचे हाणे जॾहिं तोखे ख़ौफ़ खुदा मिली वियो बसि पोइ दौलत मिली वियो हिकु ईमान जी दौलत मिली ॿी तक़वा मिली हाणे ईमान बि भलाड़ी दौलत तक़वा बि सुभान अल्लाह ये ॿई क़ीमती दौलतूं आहिनि इन्हनि जा वरी कुझु वेरी आहिनि कहिड़ा वेरी आहिनि शैतान शैतान मोमिन जो वेरी आहे दुश्मन पर आउं चवां थो शैतान खां बि वधीक वेरी इंसान जो पंहिंजो नफ़्स छो त जॾहिं शैतान सजदो न कयो शैतान गुमराह थियो त उन टाइम शैतान दलियो कोन पोइ उन शैतान खे कीअं गुमराह कयो किताब में अचे थो नफ़्स गुमराह नफ्स चेस तू बाहि जी पैदाश मिट्टी जे साम्हूं कीअं झुकंदे नफ्स इनखे मुंहिंजा प्यारा भुलायो वो नफ्स जे जरा बिचाई दाद फरमाए तो शिकारी शिकार जो पचारो कल किन मारियो किन मारायो के वरतो वरतो प्या कल पर मज़ो माणियो तुल जिन मिरू मारियो माथ में फरमाए तो जे भाई जोगी थिया कर हाल फकीरी जे विख विख ते मिलन गारियो तब चवंदो अच जांची कावड़ पई दे कल्ब जी तू पानी वांगे पी पो सामूं थदो सी लहर न लोडो हणी इन नफ्स के केर मारींदा अल्लाह वारा जिक्र फिक्र कराए इन नफ्स के काबू कंदा इन नफ्स के मुझा प्यारा मौत ॾींदा आहिनि इहो मर्दवा मुर्शिद कामिल जे हथों मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो शैतान वेरिया नफ्स वेरिया मुझे महबूब फरमायो ॿियूं उम्मतूं 72 फ़िरका थियूं मुंहिंजी उम्मत 73 फ़िरका थी सुभान अल्लाह जमा हिकड़ी जमात हक़ ते हूंदी 72 गुमराह हूंदा सुभान अल्लाह हाणे 72 ज्यादा हूंदा या हिकड़ी जमात ज्यादा हूंदी 72 ज्यादा जिते वेंदो तो तव्हांखे नज़र ईंदा 72 गुमराह फ़िरका हिकड़ी जमात हक़ वारी हाणे 72 जेके गुमराह टोला हूंदा उन्हनि जो कम मोमिन जी दिल मां मोहब्बत खे खसण ईमान खे खसण अक़ीदे खे ख़राब करण बिचाई साहब जो फरमाता बेड़ियूं बेड़ाए तन जो बवीहा बटी शदीदड़ आ सबको लज न तन ली सिवा हो तन री कदी पुजंदा की न की सुभान अल्लाह सादा जो फरमाए 72 गुमराह बेड़ियूं 72 गुमराह टोला छाजे करे गुमराह होंदा उनन जे सीने में इश्क़ मुस्तफा न हुंदो हुब्बे मुस्तफा न हुंदी उन मन जे करे वे गुमराह थी वेंदा बे रस्तो वठंदा मुंजा प्यारा दोस्तो मालूम जो त हक़ वारा उहे हुंदा जिन जे सीनन में इश्क़ मुस्तफा हुंदो सुभान अल्लाह
आश के प्यारे में मशरूफ रब्बिल अव्वल शरीफ जो महीनो अची रहियो आहे साईं जे आमद जो महीनो दोस्तों घरन ते झंडा हणो घर सिंगारो ये पुट जी शादी थींदी आहे खर्च कंदा हो कम से कम हिकड़ो झंडो मुंहिंजा प्यारा दोस्तों नारायण शरीफ वारो पंहिंजे घर जे मथां लहरायो स्कूल ते लहरायो दुकान वारो कुर्बानी ॾे माटली वारो कुर्बानी ॾे मोटरसाइकिल वारो गाड़ी वारो झंडो लगाए जेके योम पाकिस्तान जो झंडो लगायो था मुंहिंजा प्यारा ॿिया खर्चा लगायो था त वॾो हक़ जो झंडो मदीने जे साईं जो आहे इहो पंहिंजे शहर खे ये पार वांगे सिंगारे दुनिया में आलमी मंडी में पेश कयो तो दुनिया जा सभई लीडर हिकड़े पासे असां जो प्यारो महबूब मदीने वारो साईं हिकड़े पासे नारे रिसालत सुभान अल्लाह निकरी पो 12 रबीउल अव्वल ते झंडा हणो नड़ियूं लगायो चोट जाए न्याम है रसूल दे खुलिया बाग जाए जाम है रसूल दे खुलिया बाग बहरा बाग बागीचा मोरियाला बाग बागीचा मोरियाला आए तो अनवर जाए जाम है रसूल दे खुलिया बाग बहरा जाए जाम रसूल दे खुलिया अंब अनारू के विला फरिया तू तो तमरा बलटन वीर वसाया ओ खुलिया चमन चौधर जाए नाम रसूल दे खुलिया कुर्बानी दींदे जरो मोहब्बत जो पैदा कंदे जाना ही नहीं इंशाअल्लाह खुदा के झोल भरे सुभान अल्लाह मदीने जे साईं सालम लाइने अदा डाडो खुश रहंदे मोमिन डाडो खुश रहंदे मदीने जे मीर सालम लाइने अदा डाडो खुश रहंदे कदे गम ना पाइदे सदा झोल फरीदे अदा डाडो खुश रहंदे हाँ डाडो खुश रहंदे मदीने जे साईं सां दिल लाइदे अदा डाडो खुश रहंदे मुझा प्यारा अल्लाह सिंह फरमाए मोमिन तुझा ये 72 तोला दुश्मन तुझे अकीदे तुझे नजरिए जा दुश्मन हाने इनन जे बचा जेला छा करणो आ तोखे वकुनो अस्सादिकीन जे तू चाही तो शैतान जो वार न हले नफ्स जो वार न हले बद मजहबन जो वार न हले त पोके अल्लाह वारे जे दामन में चुंबड़ी पो तुझो ईमान महफूज थी वेंदो अल्लाह वारन जी सोबत में हलियो आ अल्लाह वारन सां संगत रख अल्लाह वारन सां मोहब्बत कर मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो बिदाई साहब जो फरमाया त हलो सानतुल जेके हली था जान न हलो सान बियल मता हली हाल वञाई वे सानतुल जेके वेही था जान न वे सान बियल मता वेही वे लवनाई प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह मारन जी सोबत इख्तियार कयो अल्लाह मारन जा दिहाड़ा उन्हनि दिहाड़ों में शरीफ जो अल्लाह मारन जा लंगर खाओ ये ओए मुझा प्यारा दोस्तों खुदा जा भलारा बानान जिन जी सोबत मोहब्बत जे सदके न असां जे ईमान खे लोडो न असां जे नजरिए अकीदे खे लोडो इंशाअल्लाह बिनी जहान में रब बेड़ा पार फरमाए छॾींदो अल्लाह
कि अल्लाह जा बाना इन्हनि जी सोबत में आ इतां हक मिलंदो हक सच जी राह मिलंदी पंज वक्त नमाज जी पाबंदी कर मां पीउ जो अदब एहतराम कर वॾनि जो अदब कर नंढनि ते शफ़क़त कर हलाल हक जी रोज़ी जी तण कर मुंहिंजा प्यारा पाणे वारनि सां भलो हल सच ॻाल्हि इंशाअल्लाह ताला पोइ वलियनि जो सहारो मदीने जे साईं जो सहारो रब ॿिन्ही जहान में तुंहिंजो बेड़ो पार फरमाए छॾींदो मुर्शिद जो